दुकानदारांनी जो थांबलाय
ऑफिस में अंदाज पर जाऊंगा है दोस्तों से मिलन में तरीको ही हिकिड़ो हूंदो आहे ग्राहकनि सां ॻाल्हाइण हिकिड़ो हूंदो आहे पर घर वारनि सां अंदाज ॿियो हूंदो आहे शाम जो अंदाज अलॻि हूंदो आहे ऐं सुम्हण कपड़ा तौर तरीक़ा सब कुछ अलग हूंदा है हर रोज़ केतिरनि तरीक़नि सां असां पंहिंजो पाण खे बदिलायूं शादी ते वेंदा आहियूं अंदाज़ कपड़ा अलग हूंदा आहिनि त नवी ते वरी चहिरा ई ॾींदा हूंदा सभु असां पाण आहियूं पर घड़ी घड़ी रंग बदिलायूं जब घड़ी घड़ी रंग बदलाईंदा इनके मकसद हमारे पर संदेश हुआ कि असा हर मौके हर माहौल के बेहतर अंदाज से तो तरीके से जियो बेहतर जलवायु से जियो सोची ऐ समझी करे ऐसा सोचे समझी बेहतर अंदाज से हलना है तो कोई जीवन असल कुछ बेहतर ऐसे करे बेहतर अंदाज से ना तो कोई कुछ उलट पुलट असल में शादी में वञो ऐं चेहरो गमी वारो खणी वञो कहीं लगे थे वही एक कपड़ा शादी वाला वही बाहर हुज्जे नाइट ड्रेस चलो पर कहीं फंक्शन में आची करे कि उसकी को घूमे चलो कहीं हर माहौल में हर तरीके से जो अंदाज जो माहौल मुझे असा उनके यार जितने लगे वजन हुए जे माहौल मुझे तरीके से हुजो तो उन्हीं अंदाज के असा लाजमी उन्हीं अंदाज के अपनाने के लाए असा नमाज का हर रोज कल केवल तरीके से हलाए ऐसा सब ऐसा हलंदा लिया पर आम तो असा जो हलन जेको भी हूंदो आहे वो संसार में हलन पर संसार में रहते असा बाहर की हलूं संसार का बाहर की हलूं जगह चाहत का सही रखना अगर मरण का बाद में स्वर्ग मिले वैकुंठ मिले मालिक की रहमत मिले आशीष मिले पर उन्हें जे लाए कुछ खाली तो नहीं जिगदे असल में कोई सफर करो कहीं यात्रा पे बने या कहीं भी जगह किसी को बदलो तो जिगदे पैसा पाव पदार्थ कपड़ा सामान वो बंदोबस्त असल में सामान हो तो कोई असल खुद को बेहतर तरीके से हलंदा पर जिगरे हुजू हथे खाली ऐं चो अॻिते वञी करे मूंखे 5 स्टार होटल में रहणो आहे तब वो जाते जिगरे असल माहौल को खपे तो कोई कहीं जो समर सके सामने ओतरो बैलेंस इन सामान सके हुअण खपे जेको असांखे देखा ऐं हकीकत में
लेकिन आपने जो बैलेंस खड़ी कर लो वही यात्रा में सुखी अपने मंजिल के बेहतर पा सके। इन्हीं करे जड़े का संसार ना मनो तो कोई हथे खाली नहीं कुछ देर रहस्य बंदोबस्त करे। पहले भूखे का असली ध्यान कोई एक तो पैसों पदार्थ हुजे सही जिदा कोई खरीद करे असा उते पंहिंजो सामान रखी बेहतर रहाइश करे। असल में स्वर्ग ऐं वैकुंठ की टिकट लाज़मी हुआ ऐं हकीकत में उन्हीं खे ही वर्षजल चइबो आहे, उन्हीं खे ही वर्षी चइबो आहे। छाकाणि त वर्षी जो मक़सदु हूंदो आहे यानी संसार में कुछ वर्ष जी करे उते पहुंचे यानी बैलेंस एंड सब चीजों से पहुंचने का बाद सिर्फ अपने कार्य स्वीक करना जो कहे उतना वो कार्य वो असर जो साथ मन जिसे पहुंचने जैसे स्वीक करना के पैसा नीचा बंद हो सब कुछ होते अरे क्या कर सकते पहले जो हिंद असा पे जो बैलेंस चेकबुक कैश पास सब कुछ करना तीनों आगे ऐसा करते हैं। देखिए वर्षी जो मकसद हुआ है तो वर्ष पीढ़ी में कुछ कार्य कर ऐसा वर्षी हमेशा उन्हें संतन उन्हें महात्मा उन्हें दरवेश उन्हें फकीर उन्हें महान हस्तियों उन्हें अजीम शख्सियतों को बनाया जिनकी ही तबस्ती या पीसा अलग हुआ है, माँ सा अलग हुआ है, भाव सा अलग हुआ है, भेड़ सा अलग हुआ है, घरवाल सा अलग हुआ है, बालन सा अलग हुआ है, पुटन सा अलग हुआ है, नानी सा अलग हुआ है, दोस्तन सा अलग हुआ है, साथी सा अलग हुआ है। अंदाज तो जी असल संसार में करना असां थोरो अॻिते लाइ बि करे ऐं अॻिते लाइ असां कीअं कयूं ऐं कीअं चाहियूं ऐं कीअं खणी वञूं हक़ीक़त में इन करे असां संतनि महात्माउनि जी ॻाल्हि ईंदा त जीअं उहे संसार में वसिया ऐं अॻिते बि उन्हीं गरिमा ऐं अमीरी सां उन्हीं शान शौकत सां रहिया तीअं असांखे अॻिते कुझु खणी वञो हिते बि हुजे अॻिते बि हुजे ऐं अॻिते वञण जो तरीक़ो हूंदो आहे हिकिड़ो अमीर शख़्स रस्ते सां वियो रस्ते सां वेंदे हिकिड़े संत जो सत्संग कयो ऐं रस्ते में ॿुधो पियो
ऐसा मिसाल पे जाए पिछाड़े असल संसार में एतिरो कुछ कम करना हो, एतिरो पंहिंजो पाण खे ठाहींदा हो, एतिरो कुछ हो नहीं था। अरे हिकिड़े झटके में सब कुछ एॾो रहिजी वेंदो आहे, असल ओढ़ाया काम तंहिं करे जेको कुझु कयूं था उहो कंहिंजे लाइ, छाजे लाइ, तंहिंजे करे असां केतिरो कुझु कयूं, पाप पूरी चङायूं भलायूं नंढायूं कुझु न कयूं, कुझु कमाइण जे लाइ, पर कुझु घर थो हुजे न त कीअं कंदासीं? सेठ जेको थो पंहिंजो आयो ऑफिस में पंहिंजा साथी घुराए, वर्कर्स घुराए, घुराए उनखे चई यार मां एॾा करोड़ रुपया ठाहिया आहिनि, एॾा करोड़ तरी करे ॿुधायो भई मोड़ को समय पर पाण सां ॻाल्हि खणी वञे इहो तरीक़ो जेको समय ठाहियूं ॻाल्हि खे खणी वञे चवंदो मूंखे समय पर जेके आहिनि उते खावे तंहिंजे करे मूंखे हिसाब पैसा पधारे जेके बि आहिनि उते मुंहिंजे खपे तंहिंजे करे हिते मां एतिरो शौक़ सां ऐं सां जींदो आहियां ऐं उते मूंखे कुझु उहो मां कीअं कंदो तंहिंजे करे सभु चीज़ूं मूंखे साण खणी वञे न त उते गुरू छो वापो न गुज़रंदो उनखे बिना पैसे मां काॾे वञण वारी हालत थींदी तंहिं करे मूंखे कुझु खणी वञे रोज़ घुराए करे डबल ॾे पूरी करे चवण में तरीक़ो कोन्हे जीअं वरी पैसा पधारो पंहिंजा सामान खणी करे वञे रोज़ ॻाल्हि करे सभिनी खे चवे सभिनी जो हाणे शायदि सॼो दिमाग़ ख़राबु थियो हाणे हिकु कीअं खणी वेंदो छा कंदा अहिड़ो हिकु चवे सभु शइ धारे काल्ह फ्री त मथो हेॾो हेॾो थियो न तंहिंजे करे चवंदा जेको मूंखे ॿुधे थो मां एॾो खणी वञा हक़ीक़त उन खे मां कमु करे रखंदुमि न मां कंहिंजे लाइ करां छाजे लाइ करां जेको खोपड़ी पई हले त हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो शख़्स आहे उन खे लिखी मोकिलियो चयो मूं तोसां मिलणो आहे एक्चुअली जेको हिसाब न पड़े थो खणी वञे जेके जेके चाही उनजे लाइ तरीक़ो ॻोल्हे रखियो आहे उन सां खणी ठीकु आहे अच्छा उन सां मीटिंग रखी उनजो मां छा था खणी जेको चाहे त खणी वञे सभु कुझु हूंदी न तूं त ख़रीद वञी करे मेरे तो जेको ॾे काॻर काॻ ॾे उनजो कीअं खणी वञो छा थींदो चए ॾिस तूं किथे हो आहे कंहिं ॿिए मुल्क में वेंदो आहे चए मां अलाए केॾा मुल्क घुमे कोई मुल्क ई न आहे जिते माण्हू वियो हुजे मां एतिरो घुमंदो आहियां मुंहिंजो कारोबार आहे अरबनि जो कारोबार आहे मां जेको चाहे जिते लॻिया मुंहिंजा कम बि उहे बि चइबो जॾहिं तूं त वेंदो आहे अगरि उहो अमेरिका वञे उते तुंहिंजा पैसा हलाईंदो आहे डॉलर वठी वेंदो एतिरो पैसा जेको त मूल ई न हूंदा डॉलर ख़र्च कोन थींदा तंहिंजे करे उतो तूं यूके वञे चइबो तूं दुबई वञे चयो त तूं जापान वञे चयो त तूं यान वञे चयो तूं सऊदी वञे चयो त मदीना वञे चयो तूं जाते हिकु जा पैसा छो न खणी उते उहे छो जिते वञा उते उनजे पैसे जो मुल्क हूंदो आहे तंहिंजे करे तुंहिंजे पैसे जो कमु ॿुधंदो त छा थो केरु वणंदो जेके तूं हिकु के ॿिए मुल्क में वेंदे उते तुंहिंजा इहे पैसा न हलंदा तोखे चेंज करे रहणो पवंदा उहे पैसा तुंहिंजा स्वर्ग में कीअं हलावे कुझु न कीअं हलावे तंहिंजे करे उनखे चेंज करे पे तुंहिंजा हला जीअं डॉलर पाउंड या ॿियनि करेंसीज़ में पैसा पंहिंजा चेंज करे ईंदो सो तूं चेंज कराए
चेंज करा मैंने खड़े बनते जाते 100 रुपये में कुछ भी ज़्यादा का नहीं आता सिर्फ वो चेंज किए करा सीधे हिते मुल्क में करेंसी चेंज कर दिया तो हिते पहले पैसा की पुण्य ऐसा कर्म ने चंगाई में चेंज करवाया Ia kalau ada currency dia ada currency dia untuk mereka. So kita, asal ibu tu sahaja, asal ke aku cakap, pada uji lah sakit ऐसे ये 25 asal hisab. Jadi beda तो कोई असर नहीं है jadi asal उन्हीं से साइन की काम नहीं है तब ये सब चीजों सिमिलर से साइन जैसे न सिर्फ मन एंड वास्तविक itu jahat पर अंत वार उन्हीं से साइन सिमरन में इन्हीं कलर के सिमरन में आगे अंत लगती है क्या है एक बार उन मालिक को सिमरन अरे असामे उन्हें नहीं फर्क पूरे सिमरन के बाद खेती करना ऐसा सिमरन में संसार में पूरे पांच खोए परमात्मा को नहीं छेड़ता ऐसा संसार में सदाई करने का समय लेकिन सिमरन जो है असल विराम असल उन साइंस से समझाए वहाँ मालिक में सभी लगती करे जैसे ऐसा प्यार एंड प्रेम श्रद्धा एंड विश्वास श्रद्धा विश्वास प्यार करेगा जैसे ऐसा के अंदर में कोई निश्चय घृणा न्याय क्रोध सार जलन इस सार जलन क्रोध के साथ जगत को करने की कोशिश करना ऐसा आम दोनों मन के मारे से मन की हेट कर बुराई के सजा दे जने जन के साथ घृणा से ये कई दिल घृणा करना से अंदर में पानी बीज लगे तो असर की पहले पानी बना से कई दिल असर सार सभी सार कर असर घृणा सभी घृणा कर असर निफरत सभी निफरत कर असर क्रोध सभी क्रोध कर पर इन सभी के प्यार श्रद्धा में विश्वास में श्रद्धा है विश्वास को चेत करने मकसद होगा जब एक असल में देहूं ध्यान में तब जी के साथ ख्याल विचार क्रोध सार जलन घृणा नफरत जी के अचल बेशक अचल असल गीता में असल के जलन के खत्म करने की अग्रह की कोशिश न कही पर असल में से साईं के प्यार में लिखा तब पूरे उनकी पहले ख्याल के विचार के पहले क्रोध नफरत के सिर्फ प्यार से चलो मैं ये को तब करता है आप वहाँ सदाई करता है सिर्फ थोड़ा वक्त क्या करें करने से साईं जेल आए तेरे करे तब उनके घड़ी घड़ी छनो तले हुए ठीक है पर माँ तो सजो दिन भाई आया सजी रात में भाई आया पर जेकर थोड़ी घड़ी तावे मासा ने भाई मां
सां गॾु अचो ऐं तव्हां ख़्यालु वीचार नफ़रत भेड़ा जेके बि आहियो अचो गॾु मूंसां वेही करे सॼे साईं जी शरण में वियूं सिमरन में वियूं घड़ी घड़ी गॾिजी कयूं था वरी पाण गॾु हूंदासीं ऐं ॾिसंदासीं जॾहिं पंहिंजी नफ़रत पंहिंजे घृणा पंहिंजे क्रोध पंहिंजे रंग में प्यार सां विहारींदासीं पाण सां गॾु विहारींदासीं सॼे साईं जी दामन में ऐं जॾहिं असांजी घृणाऊं ऐं नफ़रतूं बि सॼे साईं जी दामन में असां गॾु वेंदियूं उहे सभु बदिली करे प्यार मोहबत श्रद्धा जलन खे जलाइण जी कोशिशि न कयो असां बाहि भरे पए चऊं बाहि खे मारे छॾींदासीं ॿ लख ॿियूं विझी छॾियोसि पेट्रोल विझूं छा बाहि बदलंदी आहे पेट में पर बाहि खे जॾहिं पाणी ॾींदासीं तॾहिं तंहिं करे बाहि खे उन खे साईं जो पाणी ॾियणो आहे असांजी बाहि जलन कंदा ऐं जंहिं ॾींहुं असांजी नफ़रत घृणा खे ख़तमु कयोसीं श्रद्धा ऐं विश्वास खे वरितोसीं त पोइ सतकर्म पंहिंजो पाण असांजो कार्य पंहिंजो पाण बहितर थींदी छाकाणि आमतौर असां जॾहिं कोई चङो कम में करना तॾहिं बि पंहिंजा केतिरा ई स्वार्थ रखी करे असां घणो करे मालिक खे रखी करे न पर पंहिंजे मुफ़ादत खे रखी करे ऐं इन करे असां सत्कर्म कंदे ई केतिरनि खे सत्कर्म केतिरनि खे ॿुधायूं पर जॾहिं असांखे हर हिक लाइ प्यार को कंहिंजी ग़लती ऐं खामी न ॾिसंदासीं तो पोइ असांखे पतो हूंदो कयूं था मालिक जे लाइ पंहिंजे लाइ कयूं ई नथा ऐं जंहिं ॾींहुं कोई सत्कर्म कोई चङाई कोई बहितरी कोई दान को पुण्य को चङाई असां उन मालिक जे नाले ते कंदासीं पंहिंजे नाले ते न त पोइ जेको ई असां मालिक जे नाले ते कंदासीं न जेको पंहिंजे नाले ते कंदासीं वो संसार में तारीफ़ ॾींदासीं शान मान ॾेखारींदासीं पंहिंजो रोकता अहंकार न ॾींदासीं उनजो पुण्य असांखे खाई वेंदासीं पर जेको असां मालिक जे नाले कंदासीं भई जेको ई आहे उनजे नाले ते पंहिंजो वास्तव में दुश्मन जा दोस्त आहे कोई बि आहे जॾहिं असां मालिक जे नाले ते कयोसीं त पोइ जेको मालिक जे नाले ते कंदासीं असांजो कार रीचार्ज थी वेंदो वधंदो वेंदो वधंदो वेंदो ऐं जॾहिं वेंदासीं कार भरियल हूंदो कोई जेको ई वठूं स्वर्ग वही कोई सभु असां जॾहिं उन सचे साईं जी दामन में अचूं त पोइ उन्हनि जे जीवन खे उन्हनि सां कोई कीअं बि हलियो कहिड़ो बि हलियो सही हलियो ग़लति हलियो पंहिंजो पढ़ायो हिनजो पतो ई न पर हू सभिनी खे अलींदा विया सभिनी खे रंगींदा विया सभिनी खे अहिड़ो कंदा विया जो उनजो लोक ॾिस खुद पर ॾिस तंहिंजे करे असां जॾहिं उन साईं जी दामन में आहियूं त पोइ असांखे उनजी रहमत ॾिसण में कहिड़नि ॿारनि खे मिटायो उन्हनि खे सजायो कहिड़नि खे ख़ुशी ॾिनो कहिड़नि खे बहितर कयो पर उन्हनि जो व्यवहार उन मालिक खे ॾिसो इन करे उन्हनि खे बि फ़र्क़ु रखी वो पंहिंजो ॿार हुजे या कोई ॿिले जो बचो हुजे पंहिंजो पुटु हुजे या कंहिं सेहर जो बचो हुजे या जो कंहिं बि जीव कंहिं बि जानदार खे उन्हनि पाण वांगुरु भाइयो पाण
जदों इंसान आधार जी जब हर एक के अंदर उन्हें मालिक के देखो तो कोई उन्हें मालिक के पाए तो सके समझाए तो कोई एवं बनाए जेका उनजा कारम उनजा अमल उनजो सिमरन उनजो संदेश कोई चीज कोई उनजो बने वो बचन वारो बने जो अरे जो संसार विशाल मान इज्जत एक नहीं हो गया मुझे असली उनकी तस्वीर तो वही डाली पर उन्हें जो सिर्फ नालो ही हुआ उन्हें भी सिर्फ ताल कर दिया तले के अखे में आंसू में शीश झुकी पड़ना है तले को दीवाना दिया संसार में शान मान इज्जत वस्त्र सब कुछ पाए आगे में एतरो पादो जो 5 वर्ष थी कर मालिक सा मिलिया पर उन्हें जो नारे जो सिमरन के केतरन के तारे चले हुआ केतरन जो मालिक के पहुंचाए वर्ष जो मकसद था वर्ष जो मकसद था वर्ष जी वर्ष जो मकसद सिर्फ संसार में ना पर संसार सबका आगे परिस्थिति बने जी अगर हित पाए सिद्ध सुख भार सब कुछ चाहिए सागे नमूने आगे बि सके तैनाई तैयार मिलंदा रहे जॾहिं असां पंहिंजी करेंसी खे कन्वर्ट कंदासीं जीअं कंहिं ॿिए मुल्क में वेंदा आहियूं असांखे करेंसी कन्वर्ट करणी पवंदी आहे बदिलाइणी पवंदी आहे साॻे नमूने अॻिते जी करेंसी चेंज करणी ऐं अॻिते जी करेंसी उहो कार हूंदो आहे जेको असांखे भाॻिणो पवंदो जंहिंसां पंहिंजी मर्ज़ी सां वठिणो पवंदो ऐं हिकु उहा उन जी करेंसी हूंदी सिमरन जो कार्ड जो करूंगा बस सेट करना सब मन मर्जी से अॻिते वधंदा ऐं पोइ जे हित सां सुख चाहींदा हिते जी शान मान चाहींदा सुधरी ॻाल्हि ऐं सिमरन जे संदेश सां हुते पहुचंदा त पोइ उहो जेको सुख ऐं मालिक जी रहमत हूंदी आहे हित जो सुख हित जी बधा तो कॾहिं टिकमगाईंदी आहे पर उन साईं जी रहमत में पहुचण खां बाद हमेशह जी टिकमगाहट ख़त्म थी वेंदी आहे हमेशह वरी मालिक जी रहमत जो नाम सदाईं जब याद है घर में बरसात है वो हकीकत में असांखे बस चवण से पंहिंजो पान खे बनाइण सेखारे थो जेको संसार सां गॾु अॻिते वधी करे ऐं उन सच साईं जा इहा ई कल्प जा अरदास आहिनि त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत जीअं उन वर्ष जे मौक़े ते उनजी दावत उनजे चरणनि उनजी रहमत में आया सुशामी संदेश के सिमरन के सत्कर्म के पंहिंजे जीवन में अपनाए सदाई उन्हीं से साईं के चरणन में हित आवत सदाई वर्षा रहूं सदाई उनकी रहमत करूं सदाई उनकी आशीष करूं अहिड़ी तरह सुन्नत है रहमत सची प्यार सब भाव हैंडल उन्होंने सभी से जल कुछ सौखे लोके खे कहीं पे रूप कहीं पे रंग कहीं पे अंदाज शामिल में शामिल था सो समझिए कुछ दरवी साहब संत सदाम लाभ और आपके साथ आशीर्वाद शोभावना वादा साथ